बेरिया सिटी भरिसां ॻोठ दाऊद इलाक़ो में वेठ मौजूद आहियूं, जिते कल राति पुलिस लाखा रोड पुलिस तरफ़ां शादी नौजवान आहे हितां जो मंज़ूर लाखो उन शादी कई, प्यार जो परणो करे उन शादी करे आयो। उन खां पोइ पुलिस आसपास जे शहरनि जी पुलिस हिते पहुती पहुती ऐं हिते उन खां पोइ हुनजे घर जी भञरा कई ऐं उन खां पोइ हिननि जो चवणु आहे त हितां हिननि जी शादीशुदा हिकिड़ी आहे औरत आहे, उहा बि पुलिस वारा खणी विया आहिनि, जेका हिन महिल ताईं गुम आहे, का ख़बर न आहे किथे आहे। असां हिन खे मौजूदु आहियूं अॼु हिन दाऊद इलाइक़े में, जिथां मुतासिर माण्हू खां पुछंदासीं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं तव्हांजो छा चवणु आहे। 2020 ते 6 तारीख़ ते मां पसंदि जो परणो कयो कोरड़ स्टेशन में। उनजे बावजूदि जेको आहे सो क़ाबिल भयो SHO आयो हिते लाखाड़ थाणे ते, त उहो माण्हुनि खे चवंदो पियो हुते त जेको आहे सो लाखा बांह खणी आया आहिनि ऐं बांह वापसि कनि सां न त मां लाखनि जी जेको आहे ज़ात मटा छॾंदुसि ऐं इज़त सां बांह वापसि ॾियनि। उन खां पोइ जेको आहे सो हिन रेट कयो असां ते। रेट जो कयो त असांजो ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे फैज़ल लाखो, उन जी धीउ खणी वियो सचल ख़ातून, उनखे चालान करे छॾियईं। वरी तो असां माण्हू मोकिलिया न थाणे ते, एॾो न FR न का ॻाल्हि न मुआड़ कुझु बि न आहे असांजे मथां, बेवजह खणी वियो आहे। इहो छाजे करे खणी वियो आहे, जेको असां माना पसंदि जो परणो कयोसीं, जेको आहे सो असां कोरड़ जे हक़ हिसाब सां कयोसीं। कल रात असांजे घर में घिड़िया, असां निंड में सुता पिया हुआसीं। रात 12 बजे असांजे घर में घिड़ी असांजी औरत खे आगाह करे खणी विया क़ाबिल भयो। शीशन कोर्ट में असां निकाह कयो पंहिंजी पसंदि ते पढ़णो न, असां आगाह न कयो, असां पंहिंजी पसंदि ते आया। असांजो छोकिरो आहे माना मंज़ूर लाखो, जंहिं प्यार जो परणो कयो। उन खां पोइ SHO भयो। SHO मूंखे फ़ोन कंदो रहियो त बाबा या बांह वई आहे चांडियनि जी, मुंहिंजे इलाइक़े जी आहे, मुंहिंजे तर जी आहे, महिरबानी करे मूंखे वापसि ॾिनी वञे। मूं चयोमांसि सर असां बांह न ज़बरदस्त कई आहे न को असां खई आहे, ऐं हुननि पंहिंजे प्यार जो परणो कयो, कोर्ट मैरिज कई आहे। तव्हां कोर्ट में अदालत में वञी सघो था, अदालत में हुनखे कुझु बि तव्हां चाहे चई सघो था। हुन मूंखे चयो त जेकर न ॾींदे त असां तुंहिंजो मां ज़ात मटा छॾंदुसि, तो ते तशद कंदुसि, तुंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल कंदुसि, ऐं तव्हां ॻोठ जा चङा आहियो ऐं हिन ॻोठनि जा हालात सिधा करे मूंखे भला जंहिं कई आहे तव्हां हुन सां अची ॻाल्हायो या हुन सां मिलो। जंहिं कई आहे तॾहिं मूंखे धमकियूं ॾाढियूं ॾींदो रहियो ऐं कुझु ॾींहंनि में माना गुज़रिया 2-3 ॾींहं त ठका छापो कराइण जे राति जो 12:30 बजे टाइम हुयो। 12:30 बजे टाइम हुयो। असांखे इहो ई त बाबा पुलिस 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 करे लथो हुजे घर में। असांजो सोट मुंहिंजो घर आहे, जंहिं में अची लही करे ऐं सरकारी हथियार, उन्हनि जूं गोलियूं G3 जूं कुझु असांखे उन वाक़े ते वियासीं, जंहिं वक़्तु फायरिंग करे ऐं बस करे ऐं छोकिरी खणी फरार थी वियो। उन खां पोइ असां उन घर में मौजूदु थियासीं। हिन वक़्तु उन घर में बीठल आहियूं असां। मुंहिंजे न्याणीअ खे अचे हुनखे ॿधी कवर करे ॼमी हुन खां 3 लख रुपया गोथरी में प्लास्टर की गोथरी उन में आहे, 3 लख रुपया खणी हुन खां ऐं पाण जे जेब में विधऊं। पोइ हिते माना वठि वारो थी वई, त 3 लख खणी आहे। हिते छोकिरी वरी साईं कलाकु गुज़रियो त वरी साईं SP सॼे ज़िले जी पुलिस अची वई। सॼे ऑल पाकिस्तान जेको हीउ पंहिंजो ज़िलो आहे, ख़ैरपुर ज़िलो आहे, इन में सभु पुलिस अचे मुंहिंजी छोकिरीअ खे माना विझी गाॾी में खणी विया। चई बाबा तूं ॾुआरी, तूं हीअं कंदी, तूं हीअं कंदी, तूं मनशात हलाईंदी, तूं हे कंदी। चए बाबा मां मनशात मुंहिंजे घर में निकिरे, तव्हां मूंखे ॿुधायो का शइ निकिती आहे, मां इहो धंधो कान कंदी आहियां। वञण सां FR करे असांजी सेंटर सखर ते वञी लेडीस जेल में विधऊं। कंहिंखां बि न ॿुधायईं। अॼु ताईं उहा छोकिरी गुम आहे, अलाए किथे ॾिनई, अलाए असांजे दुश्मन खे ॾेई छॾियईं, अलाए पाण वटि रखियईं, अलाए मारे छॾियईं। असां सां ज़ुल्म आहे। उहो पेट सां छोकिरी आहे 2 ॼणनि सां, ऐं उनखे तमामु तकलीफ़ ॾेई खणी वियो आहे। असां सां ज़ुल्म थी वियो अथई। ॻोठ दाऊद इलाइक़े वासियुनि जो त आऊं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त असांजी ॻोरारी औरत जेका आहे ज़ुबैदा लाखो, SHO क़ाबिल भयो ऐं पुलिस हटारण सां हितां अगवा करे खणी वियो आहे, उहा असांखे हिन महिल ताईं न ॾिनी वई आहे। कैमरामैन राजा अब्बासी सां गॾु आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़, बेरिया सिटी।